बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जो चवण है तो अफगानिस्तान की धरती दहशतगर्दी लाइ इस्तेमाल पाकिस्तान खिलाफ इस्तेमाल थी रही है। सिक्योरिटी फोर्सेस जो दहशतगर्दन खिलाफ कार्रवाई जारी आहिनि। बलोचिस्तान में भारतीय हिमायत रखंदड़ प्रॉक्सीज खिलाफ कार्रवाई कई पे वने। बलोचिस्तान में ऑपरेशन दौरान 177 दहशतगर्द मारिजी चुका आहिनि। बलोचिस्तान में तेल समेत मुख्तलिफ गैर कानूनी शयुनि जी स्मगलिंग कई वेंदी आहे। माफिया सां गॾु कामोरा शाही कबाइली मिली भगत आहे। बलोचिस्तान में सिक्योरिटी फोर्सेस तरफा दहशतगर्दन जो घेरो वधीक तंग 22 दहशतगर्द मारिजी विया। 3 ॾींहनि दौरान मारिजी वियल दहशतगर्दन जो अंग 177 थी वियो। सिक्योरिटी ज़रिए जो चवण है तो बलोचिस्तान में भारतीय स्पॉन्सर्ड दहशतगर्दन जो घेरो तंग कयो वियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई में 22 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। 3 ॾींहनि दौरान मारिजी वियल दहशतगर्दन जो अंग वधी 177 थी वियो आहे। दहशतगर्दन ऐं संदन मददगारनि जी वधीक नुक़सान जा इतला आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं केपी जे वॾे वज़ीर सोहेल आफरीदी भी मुलाक़ात। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत में सहकार अमन अमान जी सूरतहाल ऐं दहशतगर्दी के ख़ात्मे ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ केपी में अमन अमान लाइ वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत में सहकार अणटर करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त केपी में अमन अमान क़ाइमु करण लाइ सूबाई हुकूमत जी कोशिशुनि खे वधीक वधाइण जी ज़रूरत आहे। दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ सूबाई इदारनि खे वधीक मज़बूत करणो पवंदो। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ गॾियल कोशिशूं जारी रखंदियूं। केपी में अमन अमान क़ाइमु करण ऐं अवामी भलाई लाइ सूबाई हुकूमत खे पंहिंजी आईनी ज़िम्मेवारी निभाइणु घुर्जे। वफ़ाक़ी सरकार केपी जे अवाम जी बहितरी लाइ कोशिशूं करे रही आहे। केपी जे वॾे वज़ीर सोहेल आफरीदी जो आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात दौरान के भी सियासी ॻाल्हियूं न थियूं आहिनि। दहशतगर्दी जे ख़ात्मे ते ॻाल्हियूं थियूं। NFC जी बक़ाया रक़म ते भी ॻाल्हि ॿोल कई वई आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल खे केपी लाइ रक़म जारी करण जी हिदायत कई आहे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवण है तो गुल प्लाज़ा सान्हे ते सियासत अफ़सोस जोगी आहे। अदालती जांच जो इंतज़ार कयो वञे। सान्हे में फ़ौत थियल 26 ॼणनि जे वारसनि ताईं 1-1 करोड़ रुपयनि जा इमदादी चेक पहुचाया विया आहिनि। हाणे शाहराह फैसल समेत वॾनि रोडनि खे बंदि करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। धरणे ऐं माण्हुनि खे तकलीफ़ पहुचाइण सां मसइला हल नाहिनि थींदा। हाफ़िज़ नईम रहमान अञा ताईं न कसम खयो आहे। नई वरी पंहिंजी सीट छॾी आहे। पंजाब केपी में त मकानी इदारनि जी चूंड न थी आहे। ओबावड़ो जे रोंती जे कचेवार इलाइक़े में ऑपरेशन दौरान साफ़ी बचल घुञे जे क़त्ल केस में मुलविस 2 एहलकार जवाबदार गिरफ़्तार ॾेई छॾी। SSP घुटकी मोहम्मद अनवर खेतरान जो चवण आहे त रोंती जे कचेवार इलाइक़े में रेंजर सां गॾिजी धाड़ीलनि जो घेरो तंग कयो वियो आहे। ऑपरेशन दौरान वधीक 2 ॾोहारनि गिरफ़्तारी पेश कई आहे। अब्दुल कदीर घुञो ऐं गुलाम हुसैन घुञो साफ़ी बचल घुञे जे क़त्ल में मुलविस आहिनि। ॾोहारनि जे थाकनि खे तबाह करे पुलिस चौकियूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि। कोटड़ी जे बुल्हाड़ी गुदामनि मां 65 करोड़ रुपयनि जी कणक गुम थियण जी जांच में अॻु भराई। 67 गुदामनि मां 15 गुदामनि जी जांच मुकमल। सरकारी ऐं गणप वारो रिकॉर्ड गुम हुअण जो इंकिशाफ। खुराक खाते जे डिप्टी डायरेक्टर कमरदीन मेमण जो चवण आहे त गणप दौरान गोदामनि मां बोरियूं गुम थियण जी तस्दीक थी आहे। अॻूणे गोदाम इंचार्ज ऐं सुपरवाइज़र कंहिं बि क़िस्म जो रिकॉर्ड फ़राहम न कयो आहे। कणक जी मुकमल थियण खां पोइ ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सकाफ़त ऐं सियाहत खाते वारे सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह तरफ़ां नए कोट किले जो दौरो। CCTV कैमराउनि सींगार ऐं मरमती कम जो मुआइनो। साफ़ पाणी पीअण जे साफ़ पाणीअ समेत ॿियूं सहूलियतूं बहितर करण जी हिदायत। संदसि चवण आहे त नए कोट किले जी सिक्योरिटी बहितर करण लाइ नयूं CCTV कैमराऊं लॻायूं वियूं आहिनि। किले जी भितियुनि हालतुनि खे बहितर कयो पियो वञे। सिंध जे तारीख़ी विरसे खे नए नसुल लाइ महफ़ूज़ करणु संदनि ज़िम्मेवारी आहे। तारीख़ी विरसे खे नुक़सान पहुचाईंदड़नि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी।
ऐं क़ौमी क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप में शिरकत लाइ श्रीलंका रवानी। पाकिस्तानी टीम T20 वर्ल्ड कप में पहिरीं मैच 7 फरवरी ते खेॾंदी।